अस्सलाम वालेकुम। RBS बेस्ड रिसर्च अकेडमी में तहां सभिनी खे मां भलीकार चवां थो। ही का सीरीज़ हली रही आहे, स्मार्ट PLS ते हिकिड़ी पूरी सीरीज़ हली रही आहे। अॼु हिन सीरीज़ जो चौथों नंबर लेक्चर आहे जंहिंमें असां डिस्कस कंदासीं रिफ्लेक्टिव लेटेंट वेरिएबल। ऐं ही पूरो लेक्चर जेको आहे उहो सिंधी ज़बान में आहे। दोस्तो जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडलिंग जी, जंहिंमें असां स्मार्ट PLS में रन कंदा आहियूं, त उन में असांखे जेका असां कमु कंदा आहियूं लेटेंट वेरिएबल ते। जेको मुंहिंजो पोयों वीडियो आहे उन में आउं डिस्कस कयो त लेटेंट वेरिएबल छा हूंदो आहे ऐं उनजा कहिड़ा टाइप्स आहिनि। अॼु जीअं त उनजा ॿ टाइप आहिनि, हिकिड़ो रिफ्लेक्टिव आहिनि ऐं ॿियो फॉर्मेटिव आहिनि। सो ज़रूरत इन जी आहे त असां इन शइ खे सम्झंदासीं, यानी थ्योरेटिकल कॉन्सेप्ट असांजा क्लियर हूंदा त पोइ जेको असां स्मार्ट PLS सॉफ्टवेयर में प्रैक्टिकली जेको कुझु असां कंदासीं उहो असांखे सम्झ में ईंदो त उहो छा थी रहियो आहे। सिर्फ़ु करणु जेको आहे उहो न आहे, पर उनखे ॻाल्हि खे सम्झणु, उन सम्झण जे लाइ ज़रूरी आहे त असां जेको आहे सो हिन में जेके थ्योरेटिकल कॉन्सेप्ट्स आहिनि उहे बि डिस्कस कयूं। सो इन हवाले खां ही जेको वीडियो आहे जेका रिफ्लेक्टिव लेटेंट वेरिएबल ते आहे, ऐं ॿी मुंहिंजी जेको वीडियो आहे जंहिंमें आउं डिस्कस कयो आहे फॉर्मेटिव लेटेंट वेरिएबल ते। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे ऐं मां शाबुद्दीन सां तालुक़ रखां थो। अचो त पंहिंजे कम खे शुरू कयूं। दोस्तो जीअं त मां जेको आहे PLS स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडलिंग अकेडमी जो सर्टिफाइड ट्रेनर भी आहियां ऐं मूंखे जेके आहिनि से नवों मॉड्यूल उतां ऑनलाइन जेको आहे पंहिंजो हिन अकेडमी मां कया आहिनि ऐं जिन नतीजे में मूंखे हीउ सर्टिफिकेट बि मिलियो। अच्छा, जॾहिं ॻाल्हि कयूं था त असां स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडलिंग जी, त हिन जेका मॉडल जा एलिमेंट्स कहिड़ा आहिनि इहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे हिनखे सम्झणु। त हिन में जेके असांजा मॉडल में एलिमेंट आहिनि, तव्हां ॾिसो था त हिते असांजो आहे मेजरमेंट मॉडल, यानी ही मेजरमेंट मॉडल आहे। इन खां अलावा ही बि असांजो मेजरमेंट मॉडल आहे ऐं ही बि असांजो मेजरमेंट मॉडल आहे ऐं हिन खां अलावा ही बि असांजो मेजरमेंट मॉडल आहे। यानी असां हिन में इम्पैक्ट चेक कंदा आहियूं तव्हांजो हिकु इंडिविजुअल आइटम जो उन कंस्ट्रक्ट जे मथां ऐं वरी उन कंस्ट्रक्ट जो जेको आहे तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल कंस्ट्रक्ट जे मथां असां चेक कंदा आहियूं। त यानी ही जेके बि असां इन में मैयर कंदा आहियूं त असांजो मॉडल उहो डेटा में फिट आहे या न आहे। ऐं इन खां अलावा असांजो हिकिड़ो मेजरमेंट मॉडल आहे ऐं ॿियो असांजो स्ट्रक्चरल मॉडल आहे। ऐं हीउ जेको ॻाढ़ी कलर में आहे हीउ असांजो पूरो हिकिड़ो स्ट्रक्चरल मॉडल आहे। त बुनियादी तौर ते असां स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडलिंग में जॾहिं कमु कंदा आहियूं त असां हिनखे ॿिनि हिसनि में तक़सीम कंदा आहियूं। हिकिड़ो स्ट्रक्चरल मॉडल आहे जंहिंमें असां हाइपोथेसिस खे टेस्ट कंदा आहियूं ऐं ॿियो असांजो मेजरमेंट मॉडल आहे या जेके असां आउटर मॉडल बि चऊं था, जंहिंमें असां उनजी मैयर कंदा आहियूं त वाकई छा जेके असांजो मॉडल आहे उहो डेटा में प्रॉपर फिट थिए थो या नथो थिए। स्ट्रक्चरल मॉडल जो ॿियो नालो इनर मॉडल बि आहे, यानी तव्हां अल्टरनेटिवली स्ट्रक्चरल मॉडल खे इनर मॉडल बि चई सघूं था ऐं मेजर मॉडल खे असां आउटर बि चई सघूं था। त इन हवाले खां तव्हां ॾिसंदो त हीअ जेके आहिनि हीअ असांजो मेजरमेंट मॉडल आहे। हीअ बि असांजो ई टई असांजा जेके उहे आउटर असांजा जेको आहे मॉडल आहिनि। अच्छा, हिन में हीअ सोचा तव्हांजो असांजो रिफ्लेक्टिव मॉडल आहे ऐं हीअ असांजो फॉर्मेटिव मॉडल आहे। गुज़िरियल वीडियो में मां काफ़ी बहस कयो आहे त रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं हूअं त खोड़ सारा फ़र्क़ु आहिनि। हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु जेको सम्झण जो उहो इहो आहे त हीअ एरो जा निशान, यानी हिन में असां छा कंदा आहियूं त कंस्ट्रक्ट असांजो कंस्ट्रक्ट आहे जंहिंमां असांजा आइटम जी तरफ़ जेके असांजा एरोज़ वेंदा आहिनि ऐं जॾहिं त फॉर्मेटिव में असांजा जेके आहिनि से आइटम खां जेके एरोज़ आहिनि उहे कंस्ट्रक्ट तरफ़ ईंदा आहिनि। त इहो बुनियादी फ़र्क़ु आहे ॿिन्ही में, इहो इन ॿिन्ही में बुनियादी तौर ते फ़र्क़ु आहे। ऐं इन खां पोइ हिन में असांजो असुलु जेको हूंदो आहे असां आउटर लोडिंग्स आहिनि। हाणे असां ॿ टर्म यूज़ कंदा आहियूं, हिकिड़ो टर्म चऊं आउटर वेट ऐं ॿियो असांजो आउटर लोडिंग। हीअ असांजा आउटर वेट आहिनि। फॉर्मेटिव में असांजो जेके आहिनि उहे असांजा हिते जेका असांजा वेरिएबल ईंदा आहिनि हिन लाइन ते जेके असांजा लोडिंग्स ईंदियूं असां हिनखे वेट्स चवंदा आहियूं। ऐं जॾहिं त असां रिफ्लेक्टिव में जेके हिते साॻियूं इहे जेके फिगर्स असां हिनखे फॉर्मेटिव असां हिनखे लोडिंग चवंदा आहियूं। त लोडिंग ऐं वेट में इहो फ़र्क़ु आहे। ही पूरो हिकिड़ो कंस्ट्रक्ट लेटेंट वेरिएबल जो हिकिड़ो पूरो हिकिड़ो मॉडल आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे मां तव्हांखे सम्झाए वरितियूं आहिनि। ऐं इन खां पोइ हीअ जेको असांजा हीअ जेके आहिनि हीअ असांजे सभु आइटम्स आहिनि जेकी ज़ाहिर कयो आहे। हीअ आइटम्स जेके असां इंडिकेटर बि चऊं था, आइटम बि चऊं था या मैनिफेस्ट वेरिएबल बि चऊं था। ठीकु आहे, हीअ त हिकिड़ो पूरो असांजो तारुफ़ थी वियो त असां जॾहिं स्ट्रक्चरल मॉडल में कमु कंदा आहियूं त उनजा बुनियादी मेजरमेंट मॉडल हूंदो आहे ऐं स्ट्रक्चरल मॉडल हूंदो आहे। इन खां पोइ ही नंढिड़ो तारुफ़ आहे रिफ्लेक्टिव फॉर्मेटिव जी। अॻिली ॻाल्हि थी साॻियो ई जेको आहे हिते बि रिफ्लेक्टिव फॉर्मेटिव में फ़र्क़ु आहे। जेतोणीकि ही त रिफ्लेक्टिव आहे पर फॉर्मेटिव ऐं सम्झणु इहो बि लाज़मी आहे त जीअं असां पोइ रिफ्लेक्टिव खे पास ई सम्झी सघंदासीं।
रिफ्लेक्ट में असां छा कंदा आहियूं जेको आहे बार बार असां हिकिड़ी शइ खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पुछंदा आहियूं ऐं जेको फॉर्मेटिव में असांजा मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं आहिनि इन हवाले खां रिफ्लेक्टिव फॉर्मेटिव फर्दरमोर फॉर्मेटिव इंडिकेटर अज्यूम टू बी एरर फ्री फॉर्मेटिव में कंहिं क़िस्म जो को एरर न हूंदो आहे रिफ्लेक्टिव में असां एरर टर्म हूंदो आहे एरर टर्म जो रीज़न इहो आहे जो असां उनखे मय्यर कंदा आहियूं कंहिं अदर टूल जे उन खां पोइ हर इंडिकेटर खे असां मय्यर कंदा आहियूं उनखे हर इंडिकेटर जे मथां असांजो एरर टर्म हूंदो आहे ऐं इहो केस असांजो फॉर्मेटिव सां तालुक़ु नथो रखे छो उन में एरर टर्म न हूंदो आहे ऐं मय्यर कोन कंदा आहियूं ऐं इन करे रूल ऑफ थंब हाणे ये रूल ऑफ थंब आहे को साइंटिफिक रूल कोन्हे इहो अॻिते पोइ बि थी सघे थो सोशल साइंस में अक्सर औकात असांखे रूल ऑफ थंब्स ई मिलंदा आहिनि आइटम रिफ्लेक्ट जॾहिं को रिफ्लेक्ट करे कंहिं शइ खे त असां उनखे रिफ्लेक्टिव मेजरमेंट चवंदा आहियूं ऐं जॾहिं असांजो का शइ आइटम मिली करे कंहिं शइ खे फॉर्म कनि कंहिं शइ खे ठाहिनि त असां उनखे फॉर्मेटिव चऊं था त इन हवाले खां तव्हां ॾिसंदव त ही असांजा रिफ्लेक्ट कनि था ऐं ही असांजा टई जेके इंडिकेटर मिली करे हिकिड़ो कंस्ट्रक्ट ठाहिनि था इहो हिकिड़ो बि फ़र्क़ु आहे इन ॿिन्ही में अच्छा हाणे ही तव्हां हिकिड़ो इमेज आहे पर ही इमेज जेको आहे असांजो रिफ्लेक्टिव इमेज आहे रिफ्लेक्शन काथे थी मिसाल तव्हां ही आसमान ते ॾिसी रहिया आहियो त हिकु आसमान जेको नज़र अची रहियो आहे एक्चुअली उहो साॻियो ई तव्हांखे पाणी में अंदरि बि नज़र अची रहियो आहे त यानी ही जेको पाणी में अंदरि जेको कुझु तव्हां ॾिसी रहिया इहो रिफ्लेक्शन आहे तव्हांजो आसमान ते स्काई ते जेकी शयूं नज़र अची रहियूं आहिनि सो रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट में असांखे जेकी शयूं मिलंदियूं आहिनि यानी कि आइटम असांखे मिलंदा आहिनि उहो तक़रीबन उहो हिकिड़ी शइ खे ई मय्यर कंदा आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ऐं ही आहे रिफ्लेक्टिव जेको आहे असांजो ही पूरो असांजो रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट आहे जंहिंमें उहा साॻी ॻाल्हि मां वरी ॿीहर कंदुसि त जंहिंमें असांजा जेके एरोज़ आहिनि उहे असांजा लेटेंट वेरिएबल खां आइटम तरफ़ अचनि था ही असांजा सभु आइटम आहिनि ऐं ॾिसो त हर हिक में असांजो मेजरमेंट एरर बि आहे ठीकु आहे इंडिकेटर्स मस्ट बी हाईली कोरिलेटेड इहो जेको आहे इहो लाज़मी आहे इन विच में सुठो कोरिलेशन हुजे सुठो कोरिलेशन मक़सदु इहो आहे त 0.5 मिनट अबो हुजणु घुरिजे डायरेक्शन ऑफ कॉज़िलिटी इज फॉर्म फ्रॉम द कंस्ट्रक्ट टू मय्यर यानी कॉज़िलिटी यानी ही कास्ट कनि था इन जो जेको डायरेक्शन उहो ही कंस्ट्रक्ट आहे असांजो पूरो हिन कंस्ट्रक्ट मां इहो अची करे असांजो आइटम ते अची कास्ट करे थो यानी जेकी तव्हांजा ही एरोज़ आहिनि अच्छा ड्रॉपिंग इन इंडिकेटर फ्रॉम द मेजरमेंट मॉडल डस नॉट अल्टर यानी को ड्रॉप थी थी वञे मिसाल ही कहिड़ो ही आइटम असांजी ड्रॉप थी वियो कंहिं बि सबब जे करे त इन सां रिफ्लेक्टिव जे पूरी जेको माना आहे उन ते को इम्पैक्ट कोन पवंदो आहे छो जो असां साॻी शइ बार बार उहो पुछंदा आहियूं हिकिड़ो आइटम वियो बि त इन सां पोइ एॾो ख़ासि फ़र्क़ु कोन पवंदो उन कंस्ट्रक्ट जी जेका माना आहे उहा तब्दील कोन थींदी आहे टेक्स्ट मेजरमेंट एरर वो हर हिक में जेको मेजरमेंट एरर हूंदो आहे तव्हां ॾिसो ही सभु मेजरमेंट एरर आहिनि ऐं असां टिपिकली इहे सां जेकी शयूं यूज़ कंदा आहियूं उहो सोशल साइंस ऐं मैनेजमेंट साइंसिस में इस्तेमालु कंदा आहियूं सो जॾहिं तव्हां हिते ॾिसंदासीं त ही असांजो जेको रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट हाणे इन जा मिसाल आहिनि ट्रस्ट ऑन ग्रीन ही रिफ्लेक्टिव हाणे तव्हां जेकी बि हिन आइटम स्टेटमेंट पढ़ंदव उहो स्टेटमेंट साॻी ॻाल्हि करे रहियूं आहिनि साॻी शइ खे हू मय्यर करे रहियूं यानी ट्रस्ट खे मय्यर करे रहियूं आहिनि त ग्रीन प्रोडक्ट्स में असांजो केतिरो ट्रस्ट आहे जेकी बि शयूं हाणे हिन मां हिकिड़ो आइटम मिसाल डिलीट बि थी वियो मिसाल ही आइटम असां डिलीट थी वियो इन सां को बि इम्पैक्ट हिन जे जेको आहे सो वर्दीनेस ते कोन थो पए छो जो उहो अञा जेको कंस्ट्रक्ट आहे उहो बहितर आहे ठीकु आहे प्राइस ऑफ प्रोडक्ट हिकिड़ो असांजो ॿियो ई आहे त असां जेका ग्रीन प्रोडक्ट आहे उन प्राइस जे बारे में ॻाल्हि कयूं था जेके बि सुवाल आहिनि उहे प्राइस जे हवाले खां आहिनि ऐं सभिनी में साॻी ॻाल्हि जेको आहे उहो कई वञे थी मिसाल में आहे त भई प्राइस काफ़ी वधीक आहे त जेके बि शयूं आहिनि उहे सभु हाणे इन मां को हिकिड़ो आइटम बि वियो त इन सां पोइ एॾो ख़ासि फ़र्क़ु कोन पवंदो अच्छा उन खां पोइ रिफ्लेक्टिव टर्म जेको आहे उहो जीअं त आहे एरर टर्म हिन में असां एरर टर्म छा हूंदो आहे एरर टर्म आहे द इन द स्टैटिक वैल्यू व्हिच रिप्रेजेंट हाउ द ऑब्जर्व्ड डेटा डिफर फ्रॉम द एक्चुअल पॉपुलेशन यानी जेका तव्हां डेटा ऑब्जर्व डेटा आहे जेका सैम्पल डेटा उहा तव्हांजी पॉपुलेशन तां केतिरो मुख़्तलिफ़ आहे जेतिरो वधीक मुख़्तलिफ़ हूंदी ओतिरो वधीक एरर टर्म हूंदो ऐं एरर टर्म जेको आहे असां उनखे ज़ाहिर छा सां कंदा आहियूं ई सां यानी तव्हां ॾिसो त मल्टीपल रेगुलेशन जेका इक्वेशन हिते नज़र अची रही आहे हिन में तव्हांखे बिल्कुलु आख़िर में हिते ई नज़र आहे इहो एरर टर्म हिते बि इहो साॻियो एरर टर्म आहे छो जो स्ट्रिप इक्वेशन मॉडलिंग जेको बुनियादु आहे उहो मल्टीपल रेगुलेशन एंड फैक्टर एनालिसिस आहे तो इन जे करे जेको आहे एरर टर्म असांजो उहो जेको आहे उहो हिते ई एरर टर्म जो बुनियादु इहो आहे पर वञी थो त ॿिन्ही में फ़र्क़ु आहे ईअं न आहे त मल्टीपल रेगुलेशन ऐं फैक्टर एनालिसिस जेके बिल्कुलु सेम आहिनि स्ट्रिप इक्वेशन मॉडलिंग न की एडवांस वर्जन हिन में काफ़ी चेंजिस आहिनि अच्छा सोर्सिस कहिड़ा आहिनि तव्हांजा जेको आहे मेजरमेंट एरर सोशल साइंस या मैनेजमेंट साइंसिस में उहे आहिनि पुअरली वर्डेड असां जेको क्वेश्चनर हूंदा उन जेके वर्ड्स हूंदा आहिनि उहे ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि या
उम्मीद होते जेके असांजा रेस्पोंडेंट हूंदा आहिनि उहो उन लफ़्ज़ खे सम्झी कोन सघंदा आहिनि। असां हिकिड़ी माना कंदा ऐं जेको तव्हांजो रेस्पोंडेंट उहो ॿी का माना सम्झंदो आहे। मिसअंडरस्टैंडिंग ऑफ स्केलिंग अप्रोच, लिकर्ट पॉइंट स्केलिंग को कोन सम्झी सघंदा आहिनि, या इनकरेक्ट एप्लीकेशन जेको स्फेरिकल मेथड आहे उहो बि इहे कुझु सबब आहिनि जंहिंजे करे असांजो मेजरमेंट एरर निकिरंदो आहे। रिफ्लेक्टेड कंस्ट्रक्ट में वधीक असां ॻाल्हि कंदासीं त भई according to theory the measurement error represent the effect manifestation underlying effect। जेको कंस्ट्रक्ट आहे उन जो हू इफेक्ट खे जेको आहे उहो रिप्रेजेंट कंदो आहे। interchangeably any single item can generally be removed without changing the meaning of the construct। लेकिन उन में कोई सिंगल आइटम रिमूव थी बि थो वञे त इन सां जेका ओवरऑल कंस्ट्रक्ट का माना आहे उन सां तब्दील कोन थी त उहा साॻी रहंदी आहे। ठीक है, ऐं कंस्ट्रक्ट सफिशिएंटली रिलायबिलिटी ऐं उनजी सफिशिएंट रिलायबिलिटी बि हूंदी आहे। तो जेकी तक़रीबन जेकी शयूं उहे साॻियूं हूंदियूं आहिनि, इनखे रिलायबिलिटी ते को ख़ासि असर कोन पवंदो आहे। ऐं इंडिकेटर एसोसिएट विद द पार्टिकुलर कंस्ट्रक्ट should be coded with each other। यानी जेके कंस्ट्रक्ट सां हिकिड़ा इंडिकेटर आहिनि, हिकिड़ी कंस्ट्रक्ट जा मिसाल तव्हां हीअ सम्झो त हीअ असांजो कंस्ट्रक्ट आहे, हीअ जेकी इंडिकेटर आहे, इन विच में कोरिलेशन जो लेवल सुठी हुजे। सुठी हुजण जो मक़सदु आहे त 0.05 खां 0.5 खां यानी 50% में कोरिलेशन पाण में हुजे। एंड काज़ुअलिटी जेको आहे इज फ्रॉम द कंस्ट्रक्ट टू मयर। ॻाल्हि अॻु में जेका अॻु में साॻी ॻाल्हि थी आहे त भई कंस्ट्रक्ट खां मयर तरफ़ वेंदी ऐं जेको आहे ऐं वरी जेके फॉर्मेटिव में छा हूंदो आहे उहो मयर खां कंस्ट्रक्ट तरफ़ हूंदी आहे। इहो फ़र्क़ु आहे हिकिड़ो ॿिन्ही में। अच्छा, तंहिंखां पोइ असांजो आहे the relationship between the reflective construct and the Meyer indicator variable are called loadings। जेका अॻु में ॻाल्हि हली त लोडिंग ऐं वेट्स शइ तव्हांखे ॻाल्हि यादि हुजे त हिते असां जेको तव्हांजो आइटम आहे उनजो रिलेशन जेको आहे तव्हांजी जेको इम्पैक्ट पए थो तव्हांजी कंस्ट्रक्ट ते, असां जेको असां इनखे असां उम्मीद तौर ते बीटा बि चवंदा आहियूं त असां इनखे चवंदा आहियूं लोडिंग। ऐं जॾहिं असांजो फॉर्मेटिव कंस्ट्रक्ट हुजे त असां इनखे चवंदा आहियूं वेट। इन हवाले खां तव्हां ॾिसो था त हीअ असांजा ॿई हीअ रिफ्लेक्टिव आहे। ठीक है, ये सां रिफ्लेक्टिव आहे, हिन में तव्हां ॾिसो था ही आउटर लोडिंग सां लिखियल आहे, यानी लोडिंग्स लिखियल आहे। ऐं इहा शइ मां अॻु में बि करे रहियो आहियां। ऐं हिन में असां ॾिसो था हीअ असांजो फॉर्मेटिव आहे, त इहा साॻी असांजो इंसान खे वेट चवंदा आहियूं। इहो फ़र्क़ु आहे हिते। ठीक है, द आउटर लोडिंग यानी ही आउट लोडिंग आहे असांजी कोएफिशिएंट्स आर एस्टिमेटेड थ्रू द सिंगल रेग्रेशन। यानी ही हिकिड़ो रेग्रेशन आहे असांजो। हिन जो इम्पैक्ट असां हिन ते ॾिसूं था त ही हिकिड़ो असांजो सिंगल रेग्रेशन आहे जंहिंमें असांजो हिन आइटम जो इम्पैक्ट असां हिन आइटम यानी हिकिड़ो पाथ बि आहे असांजो। त यानी हिन आइटम जो हिन कंस्ट्रक्ट जे मथां केतिरो इम्पैक्ट आहे, वरी कलेक्टिवली हिन टिनी आइटम जो यानी कंस्ट्रक्ट जो हिन कंस्ट्रक्ट जे मथां कहिड़ो इम्पैक्ट आहे, यानी हिकिड़ो पाथ आहे। इहो असांजो हिकिड़ो रेग्रेशन बि आहे। द गोल ऑफ रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल इज असेसमेंट टू इंश्योर रिलायबिलिटी एंड वैलिडिटी। लाज़िम आहे त असांजे रिफ्लेक्टिव में वैलिडिटी बि हुजे ऐं रिलायबिलिटी बि हुजे। ये वैलिडिटी एंड रिलायबिलिटी छा आहे अमां ॼाणूं था बखूबी न थिए, छो ये हाणे तव्हां लाइ के नवां टर्म कोन्हनि। नेक्स्ट स्लाइड में उनखे बि डिस्कस करे वठूं था। The of the construct Meyer therefore provides support for the suitability of their inclusion। यानी ॿुधाईंदो आहे त जेको तव्हां को रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल में को तव्हां जेको मॉडल सॉरी कंस्ट्रक्ट तव्हां इंक्लूड कयो था या को आइटम इंक्लूड कयो था त उहो उन में इंक्लूड थियण जे लाइ उहो सूटेबल आहे या न, इहा असांखे ख़बर पवंदी आहे रिलायबिलिटी मां ऐं वैलिडिटी मां। अच्छा जी, हाणे जॾहिं असां रिलायबिलिटी जी ॻाल्हि कयूं था त असांजे हिते एवोल्यूशन ऑफ मेजरमेंट मॉडल, असां एवोल्यूशन मेजरमेंट मॉडल जी ॻाल्हि कयूं था त असांखे एवोल्यूशन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा मिलनि था रिफ्लेक्टिव मेजरमेंट जे लाइ ऐं द फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल जे लाइ। हाणे रिफ्लेक्टिव जेकी मेजरमेंट मॉडल उनखे कीअं असां मयर कयूं उनजे लाइ असांखे आहे त हिकु लाज़मी आहे त असांजी इंटरनल कंसिस्टेंसी या उहा कढूं, यानी कि असां कंपोजिट रिलायबिलिटी बि चऊं, इंडिकेटर रिलायबिलिटी बि ऐं कन्वर्जेंस वैलिडिटी एंड आखिर में डिस्क्रिमिनेट वैलिडिटी। ये कुछ इंपॉर्टेंट आहिनि जॾहिं असां रिलायबिलिटी ऐं वैलिडिटी चेक कंदासीं या ॿिए लफ़्ज़ में असां उनखे एवोल्यूट कंदासीं मेजरमेंट मॉडल खे, जेको मेजरमेंट मॉडल असांजो रिफ्लेक्टिव हूंदो। फॉर्मेटिव लाइ वरी तव्हां ॾिसो था ही मुख़्तलिफ़ शयूं इंशाल्लाह नेक्स्ट में तव्हां ॾिसंदव त इहे शयूं अप्लाई थियल हूंदियूं उन वीडियो में फॉर्मेटिव मॉडल तहत। ठीक है, ही जो असांजो इवोल्यूशन आहे स्ट्रक्चरल मॉडल। स्ट्रक्चरल मॉडल इवोल्यूशन लाइ वरी असांखे ही मुख़्तलिफ़ शयूं आहिनि इंशाल्लाह वरी ॿियनि वीडियोस में तव्हां ॾिसंदव त इहे स्ट्रक्चरल मॉडल की एवोल्यूट लाइ बि इहे शयूं असां पढ़ंदासीं। पर फ़िलहाल असां हिन वीडियो में असां सिर्फ़ु फोकस आहे हिन मथां द इवोल्यूशन ऑफ मेजरमेंट मॉडल। अच्छा, हाणे ही असांजे वटि आहे रिलायबिलिटी। रिलायबिलिटी छा आहे? रिलायबिलिटी आहे एक्सटेंट टू विच द असेसमेंट टू प्रोड्यूस स्टेबल एंड कंसिस्टेंट। यानी
कंसिस्टेंट रिजल्ट ऐं स्टेबल रिजल्ट जेकॾहिं बार बार उहो ॾिए थो त उहो इंस्ट्रूमेंट उहो रिलायबल आहे। ऐं वैलिड इहो आहे त जंहिं मक़सद लाइ उनखे ठाहियो आहे छा उहो उन मक़सद पूरो करे थो, यानी refers to extent to which the construct measures what it supposed जेको उनखे मेजर करणो आहे छा उहो सही तरह सां मेजर करे रहियो आहे या न। इहे ॿ जेके आहिनि कॉन्सेप्ट वैलिडिटी ऐं रिलायबिलिटी जा। त भई कुझु रूल ऑफ थम्स आहिनि रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट, यानी असां जॾहिं ॻाल्हि कंदासीं रिलायबिलिटी इंटरनल रिलायबिलिटी यानी रिलायबिलिटी ऐं वैलिडिटी त उन जा रूल ऑफ थम कहिड़ा आहिनि। इहे कुझु रूल ऑफ थम आहिनि जेके नई किताब तव्हां ॾिसी रहिया उन किताब जे पेज नंबर इहो बि ज़ाहिर थी रहा आहे उन तां मां ही वरिता आहिनि। त हाणे इन में जेको पहिरियों जेको असांजो आहे इंटरनल कंसिस्टेंसी रिलायबिलिटी, यानी जेको आहे जॾहिं असां हिकिड़ो कंस्ट्रक्ट ठाहींदा आहियूं, मिसाल तव्हां कंस्ट्रक्ट हिन में अंदरि जेके मुख़्तलिफ़ आइटम्स आहिनि इन आइटम में अंदरि केतिरी कंसिस्टेंसी आहे पाण में। रिफ्लेक्टिव में जीअं त ईअं हूंदो आहे त उन में कंसिस्टेंसी तमामु घणी हूंदी आहे, छो जो असां बार बार साॻी शइ तव्हां खां पुछंदा आहियूं। मिसाल ते तव्हां अॻिमें कंस्ट्रक्ट तव्हां ॾिसी आहियो त उन में हिकिड़ो सुवाल हुयो त भई तव्हां छा मिसाल तव्हां ग्रीन परचेज प्रोडक्ट जी प्राइस सां या उहा घणी आहे जे तव्हां येस एग्री था कयो त ॿिए सवाल में तव्हांखे एग्री करणो पवंदो, टे में बि छो जो सभई सवाल ॻाल्हि साॻी तव्हां खां पुछनि था। जेको त उहो तव्हां एग्री थी वियो त सभिनी टाइम ते तव्हांखे एग्री या स्ट्रॉन्गली एग्री थियणो पवंदो। जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो तव्हां डिसएग्री थियो त ॿियनि सभिनी टाइम ते तव्हांखे डिसएग्री या स्ट्रॉन्गली डिसएग्री थियणो पवंदो। जेकॾहिं तव्हां यानी कंहिं महिल डिसएग्री आहियो, कंहिं महिल एग्री आहियो, कंहिं महिल डिसएग्री, कंहिं महिल स्ट्रॉन्गली एग्री, त इहा इनखे असां चवंदा आहियूं इनकंसिस्टेंसी, यानी उनजी का रिलायबिलिटी कोन बीहंदी आहे। तो इन हवाले खां असां इनखे चेक कंदा आहियूं क्रोनबा अल्फा जो वैल्यू जेको आहे उहो घटि में घटि 0.7 यानी क्रोनबा अल्फा जो 0.7 यानी 70% जेकॾहिं अची थो वञे त इहो जेको इंस्ट्रूमेंट आहे उहो रिलायबल आहे तव्हांजे लाइ। अच्छा, ही आहे स्टेबल जेको तव्हांजो क्वेश्चनियर आहे, पर जेकॾहिं जेको एक्सप्लोरेटरी आहे त असां 0.6 सां 0.7 ते बि यानी 60% ते बि अची सघूं था। ठीकु आहे, मिसाल यादि इहो रखणु घुरिजे इहे रूल ऑफ थंब आहिनि, इहे ज़रूरी न आहे त को साइंटिफिक रूल्स न आहिनि। ठीकु है, उन खां पोइ इंडिकेटर रिलायबिलिटी। हाणे इंडिकेटर तव्हां ॾिसो था त हिन में हिन जेको तव्हांजो कंस्ट्रक्ट आहे हिन में हेतिरा ही मुख़्तलिफ़ इंडिकेटर आहिनि, हर इंडिकेटर रिलायबिलिटी बि असां कढी सघूं था। जंहिंजी जेका उहा 0.7 या इन खां मथे आहे त उहो इंडिकेटर रिलायबल आहे। ठीकु है, इंडिकेटर लोडिंग हायर 0.7 एंड विद आउट लोडिंग बिटवीन जेके आउट लोडिंग पाण तव्हांखे ॿुधायूं त उहे 0.7 खां 0.4 जे 0.7 जे विच में आहिनि त शुड बी कंसीडर फॉर द रिमूवल only if the deletion leads to increase in the अच्छा जेकॾहिं उन 0.7 खां घटि आहिनि ऐं 0.4 जे खां मथे आहिनि त तव्हां उनखे कंसीडर करे सघो था, रिमूव करे था। तॾहिं हिनखे रिमूव कंदो जॾहिं उन सां तव्हांजी जो कंपोज़िट रिलायबिलिटी उहा वधे। जेकॾहिं नथी वधे त पोइ फ़ाइदो कोन्हे उनखे तव्हां रखी छॾियो, पर जेके 0.4 खां घटि आहिनि त उनखे ज़ाहिर आहे उहो ऑटोमेटिकली जेको आहे तव्हांजो डिलीट थियणु घुरिजे उहो। अच्छा, स्मार्ट पीडीएस में वॾी सुठी ॻाल्हि इहा आहे जॾहिं जेको इंडिकेटर उन लेवल खां घटि आहे त छा कंदो उनखे रेड करे छॾियो, ॿियनि खे हू ग्रीन करे छॾियो। रेड जेके इहे जेके इंडिकेटर आहिनि इहे रिमूवेबल शुड बी रिमूव्ड। ठीकु है, अच्छा उन खां पोइ जेको आहे कन्वर्जेंट जेको असांजी वैलिडिटी आहे असां इनखे ABE इनजी एवरेज वेरियंस एक्सपेक्टेड इहो शुड बी 0.5 खां मथे या एतिरो हुजे, इन खां मथे हुजे। ठीकु आहे, HTMT हेट्रोट्रेट मोनोट्रेट क्राइटेरियन आहे। अच्छा, PLS सेम असां इनखे डिस्क्रिमिनेबिलिटी असां इन में डिस्क्रिमिनेबिलिटी छा हूंदी आहे, असां ॿी तौर ते जेके ॿ कंस्ट्रक्ट आहिनि, छा हिकिड़ो कंस्ट्रक्ट ॿिए कंस्ट्रक्ट खां मुख़्तलिफ़ आहे त इहा वैलिडिटी असां चेक कंदा आहियूं डिस्क्रिमिनेट वैलिडिटी जे द्वारा। डिस्क्रिमिनेशन तव्हां सम्झो था त फ़र्क़ु करणु, जेकॾहिं हिकिड़ो वेरिएबल ॿिए वेरिएबल हिकिड़ो कंस्ट्रक्ट ॿिए कंस्ट्रक्ट खां मुख़्तलिफ़ आहे त ज़ाहिर पोइ डिस्क्रिमिनेट वैलिडिटी उहा एस्टेब्लिश थी वेंदी। उहो कीअं कंदी, HTMT हेट्रोट्रेट एंड मोनोट्रेट क्राइटेरियन उन मदद सां। ऐं the confidence interval of heterotrait monotrait statistics should not include in the value one for the commission of the construct. According to the traditional discriminability assessment method, indicators outloading on construct should be higher than all its cross loading. ठीक है, the other good यानी हिकिड़े आउटलोडिंग जेका आहे उहा मथे हुजणु घुरिजे, ॿिया सभिनी जेके क्रॉस जेके ॿिया आउटलोडिंग ॿिया कंस्ट्रक्ट उन खां मथे हुजणु घुरिजे। बहरहाल हीअ थोरो कॉम्प्लिकेटेड तव्हांखे लॻे थो, पर इनशाला जॾहिं तव्हां प्रैक्टिकल वीडियो ॾिसंदव त इहे सभु शयूं तव्हांजूं क्लियर थी वेंदियूं। सो ही कुझु शयूं आहिनि जेके असांखे लाज़मी आहिनि, रूल ऑफ थंब इहे ज़हन में रखणु घुरिजनि। ऐं तंहिंखां पोइ असां वरी ॻाल्हि कंदासीं त भई इंटरनल कंसिस्टेंसी रिलायबिलिटी असां उन में असां चेक कंदा आहियूं। भई जग मशहूरु जेको आहे उहो क्रोनबा अल्फा आहे, जेकी बि दोस्त स्पीसीस का ॻाल्हि कनि सम्झनि था
कुरान अल्फा जे ज़रिए ही जो पूरो फार्मूला है जंहिं सां असां जी इंटरनल रिलायबिलिटी असां चेक करूं त जेकॾहिं उन जो कुरान अल्फा जो वैल्यू 0.7 खां मथे आहे दैट्स गुड ऐं कि घटि आहे त ॿुधारा उन कंस्ट्रक्ट में या मूंखे असां उनखे जेको आहे या त उनखे रीड करे छॾियो एक्सक्लूड करे छॾियोसीं या उन ते वरी ॿीहर डेटा कलेक्ट कयो त जीअं उन रिलायबिलिटी वधे रिलायबिलिटी न अचण जो सबबु जो आहे त रिफ्लेक्ट में इन में इनकंसिस्टेंसी हूंदी आहे जेको मूं तव्हांखे अॻु में मिसाल ॾिनो अच्छा उन खां पोइ आहे त ही असांजो कंपोज़ रिलायबिलिटी जो आहे असांजो ही तव्हांजो फार्मूला उन खां पोइ कन्वर्जेंट आहे कन्वर्जेबिलिटी इज एक्सटेंड टू विच द मेयर कोरिलेट पॉजिटिवली विद द अदर मेयर्स इंडिकेटर ऑफ द सेम कंस्ट्रक्ट यानी जेको मेयर आहे छा उहो पॉजिटिवली कोरिलेट करे थो ॿिए मेयर सां तव्हांजे इंडिकेटर जी सेम जेका यानी हिकिड़ी कंस्ट्रक्ट में खोड़ सारा इंडिकेटर हिकिड़ो इंडिकेटर ॿिए इंडिकेटर सां पॉजिटिवली कोरिलेट करे थो या नथो करे ही उन शइ खे कन्वर्जेंट वैल्यू उनखे मेयर कंदी आहे इन जे लाइ असां वटि हिकिड़ो जेको टूल आहे उहो आहे एवरेज वेरियंस एक्सट्रैक्टेड अच्छा उन जी जेको असांजी रूल ऑफ थंब वरी कहिड़ो आहे द एटलीस्ट 50 यानी ए बी एक्सट्रैक्ट वेरिएबल जेको जिन 50% या उन खां मथे आहे त इहो बहितर आहे जेकॾहिं घटि आहे त पोइ उनखे तव्हां एक्सक्लूड करे छॾियो एनालिसिस मां This means that the indicator outloading should be 0.7 यानी उन मक़सद हर इंडिकेटर जेको आहे उनजी का लोडिंग 0.7 इन अबव हुजे त हाणे जॾहिं तव्हां इन जो स्क्वायर कंदो 0.07 त उहा 0.5 अची वेंदी तो हाणे घटि में घटि यानी हर हिकु इंडिकेटर जी जेका लोडिंग आहे 0.7 या अबव हुजे त तॾहिं उहा कन्वर्जन वैलिडिटी उहा एस्टेब्लिश थींदी अदरवाइज इट कैन नॉट बी एस्टेब्लिश्ड ही आहे एवरेज वेरियंस एक्सट्रेट उन जो फार्मूलो आहे अॻु में ॻाल्हि थी त यानी कन्वर्जन वैलिडिटी जे मेयर कल असां ए बी कंदा ए बी कीअं निकिरंदी उन जो ही फार्मूलो आहे उन खां पोइ डिस्क्रिमिनेंट वैलिडिटी में असांजा कहिड़ा शयूं आहिनि असां डिस्क्रिमिनेटिविटी इज एक्सटेंड टू विच द कंस्ट्रक्ट इज ट्रूली डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर्स उन लाइ असां वटि ॿ हूंदियूं क्रॉस लोडिंग एंड द फॉर्नल लार्कर क्राइटेरियन इहे ॿ असां क्राइटेरियन यूज़ कंदा आहियूं ऐं जंहिंमें अॻु में बि ॻाल्हि थी indicated loading जेका unconstrained should be higher than all its cross loading जेकी ॿियूं आहिनि उन सां ऐं यानी इंडिकेटर जी लोडिंग जेका जेकी ॿिया जेकी इंडिकेटर उनजी क्रॉस खां बि मथे हुजणु घुरिजे ऐं फॉर्नल लर्कर असां यूज़ चेक कंदा आहियूं असां एवीई ऑफ ईच कंस्ट्रक्ट हर कंस्ट्रक्ट जी एवी असां चेक कंदा आहियूं should be higher than its highest correlation value with any other construction यानी जो ॿिए कंस्ट्रक्ट सां जेकी कोरिलेशन जो वैल्यू उन खां मथे हुजणु घुरिजे ही थोड़ा कॉन्सेप्ट कॉम्प्लिकेटेड तव्हांखे लॻी रहिया आहिनि पर जॾहिं तव्हां प्रैक्टिकल वीडियो ॾिसंदव त इहे आसानी अव्हांखे सम्झ में अची वेंदी छो कॾहिं कॾहिं इहे शयूं जेके प्रैक्टिकली कंदा आहियूं त असांजी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे ही कुझु बुक्स आहे जेके मूं रेफर कया आहिनि हिन जे लाइ ख़ासि तौर ते ही किताब में जेको आहे इनमें जेको आहे पूरो टॉपिक आहे इनमें जेके ॿ चैप्टर हिकिड़ो फॉर्मेटिव आहे कंस्ट्रक्ट ते ऐं ॿियो जेको आहे असांजो रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट ते ॿ चैप्टर आहिनि ही किताब तव्हांखे खपे त तव्हां मूंखे हिन ते ईमेल कयो त मां तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट मोकिले सघां थो ही कुझु लेक्चर वॾो थी वियो छो जो काफ़ी थ्योरिकल लाज़मी आहे प्रैक्टिकल शयूं सम्झण जे लाइ उम्मीद कयां थो ही लेक्चर बि तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थियो हूंदो ऐं इंशाल्लाह जल्द वरी नए लेक्चर में तव्हां सां गॾु हूंदासीं तेसि ताईं तव्हां मुंहिंजो जेको नेक्स्ट लेक्चर आहे फॉर्मेटिव ते उनखे ॾिसी वठो त जीअं तव्हांजो कॉन्सेप्ट जेके आहिनि उहे क्लियर थी वञनि स्टैटिक इक्वेशन मॉडलिंग ऐं जल्द ई इंशाल्लाह असां स्टैटिक इक्वेशन मॉडलिंग ते प्रैक्टिकल वर्क शुरू कंदासीं ऐं वरी जल्द मिलासीं नई वीडियो सां तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़